फसलनि खे नुक़सान रसाइण लाइ केतिरा ई नुक़सानकार जीत ऐं बीमारियूं हमले आवर थियनि था। नुक़सान खां बचण लाइ आबादगार घणो करे ज़रई ज़हरनि जे इस्तेमाल जो सहारो वठनि था, पर वक़्त सां गॾु आहिस्ता आहिस्ता ज़रई ज़हरनि जे इस्तेमाल सां फ़ाइदे खां अलावा नुक़सान ज़ाहिर थियण लॻा आहिनि। लगातार ज़रई ज़हरनि जे फसलुनि ते इस्तेमाल सां नुक़सानकार जीतनि जी ताक़त वधी वई आहे ऐं हाणे आसानी सां नथा मरनि। ज़रई ज़हरनि जे करे फसलुनि में मौजूदु फ़ाइदेमंद जीत बि मरी रहिया आहिनि। इन खां अलावा ज़रई ज़हरनि जे फुहारे सां माहौल ख़राब थी रहियो आहे ऐं जानदारनि जी सिहत बि ख़राब थी रही आहे। अहिड़नि नुक़साननि खे नज़र में रखंदे ज़रई माहिरनि नुक़सानकार जीतनि ऐं बीमारियुनि जे ज़ाब्ते लाइ ग़ैर कीमियाई तरीक़ा ईजाद कया आहिनि। उन लाइ आबादगारनि खे सलाह ॾिनी वञे थी त वेझे ज़रई तोसी अमले सां राब्ते में अचनि ऐं अहिड़नि मशवरनि मां फ़ाइदो हासिल कनि। अंबनि में जिते मेवे जी मख जो हमिलो हुजे उते जिन्सी फंदा लॻाइण घुर्जनि। जिन्सी फंदनि में अहिड़े क़िस्म जी ख़ुशबू हूंदी आहे जो ख़ुशबू वारनि बर्नियुनि में मेवे जूं मखियूं परे परे खां डोड़ी अची दाख़िल थींदियूं आहिनि ऐं अंदरि ई बर्नियुनि में मरी वेंदियूं आहिनि। अहिड़ी तरह अंबनि ते ज़रई ज़हरनि जे फुहारे जी ज़रूरत नथी पवे। कमंद जे फसल में जेकी कीअं हमलावर थियनि था तिन जे ज़ाब्ते लाइ कमंद अंदरि ट्राइकोग्रामा जा कार्ड हणणु घुर्जनि, जेकी घणो करे शुगर मिलुनि पारां आबादगारनि खे ॾिना वञनि था। वोणनि वग़ैरह जे फसल जी चौधारी ॿननि सां सूरजमुखीअ जा या ॿाझर या मकई वग़ैरह जूं कतारूं पोखजनि। हिननि कतारुनि में जॾहिं अनु थिए थो त उन अन्न ते पखी अची मिड़नि था, जेकी पखी न रुगो अनु खाइनि था पर उन सां गॾु वोणनि में मौजूदु कीअनि खे बि खाई नास कनि था, जिन सां वोणनि जे नुक़सानकार जीतनि ते ज़रई ज़हरनि जो फुहारो घटि या बिल्कुलु नथो करणो पए। निम ज़रात जे फ़ाइदे लाइ कुदरत जो हिकु अनमोल तोहफ़ो आहे, जंहिंजे फसलनि में इस्तेमालु करण सां नुक़सानकार जीत ऐं बीमारियूं उन फसल जे वेझो ई नथियूं अचनि। निम जे इस्तेमाल जा कई तरीक़ा आहिनि। मिसाल तौरु निम जे निमोरिन खे पीही पाउडर ठाहे राति जो पाणीअ में पिसाए रखिजे ऐं सुबुह जो उन खे चङी तरह महिटे छाणे कपिड़नि धोअण वारो साबुण मिलाए फसल ते फुहारो करण सां जीत भॼी वञनि था ऐं फसल नुक़सान खां बची वञे थो। अहिड़ी तरह निम जे निमोरिन खे काढ़े बि फुहारो कयो वञे थो। साॻी वक़्तु निम जे सावनि पननि खे काढ़े फुहारो करे नुक़सानकार जीतनि जे नुक़सान खां बची सघिजे थो। इहे ऐं उन खां अलावा ॿिया बि केतिरा ई ग़ैर कीमियाई तरीक़ा आहिनि जिन जे मशवरे लाइ वेझे ज़रई तोसी अमले सां राब्तो कजे।